सेवण सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त नवाज़ शरीफ़ मुल्क वापसि अचण में तमामु घणी देरि करे छॾी आहे। अवाम खे सभु ख़बर आहे त मुश्किल वक़्त में केरु मुल्क छॾे भॼी वियो हो। सेवण में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे मुराद अली शाह चयो त अवाम खे सभु ख़बर आहे त केरु मुश्किल वक़्त में गॾु रहियो ऐं केरु मुल्क छॾे भॼी वियो। हुन चयो त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ माज़ी में बि केतिरा इतिहाद चया ऐं नाकाम थिया। हिन भेरे सिंध में अण तजुर्बेकार इतिहाद ठाहिण जी कोशिशि कई वई आहे। हिकु सवाल जे जवाब में अॻूणे वॾे वज़ीर चयो त बशीर मेमण पुलिस वारो आहे, हुनखे सियासत जो एतिरो वॾो तजुर्बो न आहे। हुन वधीक चयो त नवाज़ शरीफ़ मुल्क वापसि अचण में तमामु घणी देरि करे छॾी। 8 फेबरवरी पीपल्स पार्टी जी फतह जो ॾींहुं हूंदो। यादि रहे त सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह PA 77 सेवण तां नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।